नासिन ज़िक्र कंदासीं गोसपुर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ मुगविन जी बाज़ियाबीअ लाइ हिंदू पंचायत ऐं JUI अॻुवाननि पारां एहतजाज कयो वियो। उन हवाले सां पेश आहे अब्दुल समी बिजाराणी जी हीअ रिपोर्ट। ही जेकी हड़ताल आहे मुंहिंजे ख्याल में धरणो बि लॻल आहे देरा मोड़ ते। इहो इम्प्रेशन आहे त कल्ह देरा मोड़ ते धरणे में SP साहब जे तरफ़ां कुझु माण्हुनि ऐलान कयो त 2 मुगवी बाज़ियाब कराए थो, सागर कुमार ऐं डॉक्टर नाइट। सो उहे बि अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया आहिनि, पर उते माण्हुनि जो समूरनि जो हज़ारे माण्हुनि जे तइदाद में माण्हू उते धरणे में शामिल आहिनि। असां अॻु में बि तय कयोसीं त जेसि ताईं मुगवी बाज़ियाब न थींदा हे जेको एहतजाज जो सिलसिलो आहे, हड़ताल जो सिलसिलो आहे, इहो जारी रहंदो। ऐं असां उन में बि कल्ह बि शिरकत कईसीं, अॼु बि शिरकत कंदासीं त जीअं असांजा मुगवी बाज़ियाब थी सघनि, असांजे ज़िले में अमन अमान क़ाइमु थी सघे। इसी जेको एहतजाज आहे ही सिर्फ़ गौसपुर जे तरफ़ां न आहे, पूरे ज़िले कश्मीर जे तरफ़ां आहे। 3 ॾींहंनि खां मुसलसिल ही एहतजाज ऐं शटरबंद हड़ताल हले थी पई। ऐं ही कंहिं ज़ात पात जो अकेलो न आहे, न कंहिं हिंदू बिरादरी जो आहे, न कंहिं मुस्लिम जो आहे। सिर्फ़ हे जेकॾहिं एहतजाज ही आहे त पूरे ज़िले कश्मीर जी इंसानियत ज़ात जो आहे। ऐं इंसानी ज़ात खे जेको ईज़ायो वियो आहे या कंहिंजे तरफ़ां ईज़ायो वियो आहे, मां सम्झां थो इहे ईज़ा कुझु पुलिस में अहिड़ियूं कारियूं ॾाढा मौजूदु आहिनि, कुझु जेके वरी चूंडियल नुमाइंदा आहिनि। हीअ असांजो एहतजाज ऐं धरणा ऐं शटरबंद हड़तालूं इन जे करे आहिनि त ही अगवाखोरियूं ऐं ही जेके फुरा आहिनि, धाड़ा आहिनि, सभु ख़तमु करवायो। हिन वक़्तु असांजे कश्मीर ज़िले जे अंदरि एॾो वॾो ज़ुल्म आहे जो दुकानदार कारोबारी माण्हू महिनती उहे पंहिंजे दुकान में वेही नथा सघनि, डॉक्टर पंहिंजी अस्पताल में नथो वेही सघे, मासूम ॿार पंहिंजे घर में जेको आहे त इज़त सां महफ़ूज़ न आहिनि, कोई स्कूटर वारो कंहिं ड्यूटी ते नथो वञी सघे। रस्ते जे अंदरि रोज़ानो केतिरियूं ई फुरां थियनि थियूं। आख़िर इहे फुर करण वारा केरु आहिनि? उहे मुस्लमान आहिनि ऐं कलमे वारा आहिनि जेके असां पाण खे अलाह जे रसूल जो दीनदार ख़ादिम ऐं मालिक सॾाइण वारा आहियूं। अहिड़ियूं ज़ातियूं जेकॾहिं असांजे कश्मीर जे ज़िले मुस्लमाननि सां या हिंदू भाइरनि सां थींदियूं त जमात इस्लामी सूबे खां मर्कज़ ताईं हर दोस्त ॾुखायल माण्हू सां गॾु हूंदी। क़ौमी अवामी तारीख़ पूरे ज़िले में जेके हिंदू पंचायत जे तरफ़ां ही जेके तारीख़ हले पियो, जेके डॉक्टर साहब, उन खां अलावा मासूम ॿार ऐं सिंधी कम्यूनिटी में सिंध में जेको रहंदड़ हक़ीक़ी वारिस सिंध जेके हिंदू पंचायत जा दोस्त हिन वक़्तु अगवा आहिनि, जंहिंजे नियाणियुनि सां कॾहिं कॾहिं नाजाइज़ी थी थिए, उन्हनि जे नियाणियुनि जा रौल आई करे उन्हनि जा मोबाइलूं खसे करे उन्हनि खे हिरासण पियो